हैदराबाद खां पोइ रुख कंदासीं टंडो जाम जो अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त टंडो जाम जे सिहत मर्कज़ में सहूलतुनि जी अणहूंद सबब ॻोरहारी औरत एम्बुलेंस में ॿार खे जनम ॾिनो आहे। टंडो जाम जे सिहत मर्कज़ में सहूलतुनि जी अणहूंद सबब औरत एम्बुलेंस में ई ॿार खे जनम ॾिनो आहे। टंडो जाम सिहत मर्कज़ जी इंतज़ामिया सहूलतुनि जी खोट ॼाणाए औरत खे हैदराबाद उमाणियो त ॻोरहारी औरत एम्बुलेंस में ई ॿार खे जनम ॾेई छॾियो। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया टंडो जाम मां त टंडो जाम जे सिहत मर्कज़ में सहूलतुनि जी अणहूंद सबब ॻोरहारी औरत एम्बुलेंस में ॿार खे जनम ॾिनो आहे। टंडो जाम जे सिहत मर्कज़ में सहूलतुनि जी अणहूंद सबब औरत एम्बुलेंस में ॿार खे जनम ॾिनो। टंडो जाम सिहत मर्कज़ जी इंतज़ामिया सहूलतुनि जी खोट ॼाणाए औरत खे हैदराबाद उमाणियो त ॻोरहारी औरत एम्बुलेंस में ई ॿार खे जनम ॾेई छॾियो आहे। इंतहाई अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा पिया हलूं टंडो जाम जे सिहत मर्कज़ में सहूलतुनि जी अणहूंद सबब ॻोरहारी औरत एम्बुलेंस में ॿार खे जनम ॾिनो आहे। टंडो जाम जे सिहत मर्कज़ में सहूलतुनि जी अणहूंद सबब डॉक्टर न हुअण सबब औरत एम्बुलेंस में ई ॿार खे जनम ॾेई छॾियो आहे। टंडो जाम सिहत मर्कज़ जी इंतज़ामिया सहूलतुनि जी खोट ॼाणाई ऐं ॿुधायो त डॉक्टर बि न आहिनि। औरत खे हैदराबाद उमाणियो त ॻोरहारी औरत एम्बुलेंस में ई ॿार खे जनम ॾिनो आहे। इंतहाई अफ़सोसनाक आहे अवां खे इहा ख़बर शेयर कंदा पिया हलूं। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे टंडो जाम में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अली मोहम्मद जमाली सां। जी अली मोहम्मद, कहिड़ा तफ़सील ॾेई रहिया हो? जी ॻोठ टंडो जाम में जो ॻोठ आहे मोरी मंगर ॻोठ मोरी मंगर जी रहवासन आहे रशीदा सोलगी जेका उमेर सां हुई ऐं टंडो जाम सिहत मर्कज़ में वेहण लाइ पहुती पर उते जे अमले जेको आहे सो इहो ॿुधाए मूंखे ॿुधायो मरीज़ आहे जे वासन खे त जेका मरीज़ आहे उनजो ब्लड प्रेशर वधियल आहे शुगर बि आहे असां वटि सहूलियत कोन्हे एमरजेंसी वारी सूरत हालात जे करे हिनखे फौरी तौर ते हैदराबाद मोकिलियो वञे खणी वञो। पोइ हीअ जेके आहिनि से वारिसनि खे जेका औरत आहे उनखे खणी पे विया हैदराबाद। रस्ते में ई एम्बुलेंस में जेको आहे सो हिन ॿारड़ी खे जनम ॾिनो जंहिंखां पोइ जेका आहे सा उहे वापसि उनखे खणी वापसि पहुता आहिनि हिते हिन में टंडो जाम सिहत मर्कज़ में जिथे हाणे इन ॿारड़ी त सिहतमंद आहे सही आहे जॾहिं त उन ॻोरहारी औरत जेका आहे जंहिं ॿार खे जनम ॾिनो आहे ॿारड़ी खे जनम ॾिनो आहे उन जो इलाजु कयो पियो वञे ऐं हिन वक़्तु जेका आहे सा उहा टंडो जाम सिहत मर्कज़ में आहे। ठीकु आहे अली, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।